वैसा प्रालो खबर सिलसिलो जारी आहे। खबर शेयर कंदासीं पिराले खां। पिरालो सब डिवीज़न इरीगेशन खाते रिटायर्ड मुलाज़िम वणनि जी वाढियार इंतज़ाम कैमरे अहम सबूत रिकॉर्ड करे वरिता। कार्रवाई जो मुतालबो। पिरालो में इरीगेशन खाते जे हिकु रिटायर मुलाज़िमत सरकारी वणनि जी गैरकानूनी वाढीअ में मौसूल हुजण जा इल्ज़ाम साम्हूं आया आहिनि। ज़रियनि मूजिबि लखनि रुपयनि जो मिल्कियत जो सामान सरकारी वण कटराए खणाए पिया वञनि, जेकॾहिं कैमरा बि उन हवाले सां अहम सबूत रिकॉर्ड करे वरिता आहिनि। पिरालो जे अबुलवाह सरकारी बंद ते बीठल क़ीमती सरकारी वणनि जी रोज़ानो सरेआम वाढी जारी आहे। मुक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त केतिरा ई भेरा निशानदगी ऐं शिकायतूं करण बावजूदि बि लाॻापा अख़्तियार तरफ़ां कंहिं बि क़िस्म जी असरअंदाज़ कार्रवाई न कई वई आहे, जंहिं सबबि क़ौमी मल्कियत खे मुसलसल नुक़सानु पहुची रहियो आहे। शहरनि समाजी धुरियुनि ऐं माहौलियाती दोस्तनि हलक़ मुताबिक़ कयो आहे त कैमरा में मौजूदु सबूत जे बुनियाद ते शफ़ाफ़ जांच कराए ज़िमेदारनि ख़िलाफ़ क़ानूनी मूजिबि सख़्तु कार्रवाई कई वञे ऐं सरकारी वणनि गैरकानूनी वाढीअ खे फ़ौरी तौर ते रोकियो वञे, न त ॿिए सूरत में एहतिजाज जे दायरा वधाया वेंदा। वॉइस ऑफ पिरालो यूट्यूब चैनल वॉइस ऑफ पिरालो पेज खे लाइक करणु शेयर दोस्तनि महिरबानी।